बिल्कुल नाज़रीन, लारकाणो रहण खां चढ़ी वियो। लारकाणे में चोरियूं, मोटरसाइकिलियूं फुर, दुकाननि तो फुर त आम थी वई आहे। चो त वधीक असां गुलाब इन ॻाल्हि जो मौक़िफ़ वठूं त साईं जन जो इन बारे में छा चवणु आहे। जीअं त मुंहिंजो नालो गुलाब खान खिची आहे। राति जो 3 बजे 4 बजे दरमियान मुंहिंजी चौधी वारी टपी। असां ज़ाल मुड़ुस ऐं नंढो पुटु आहे जेको मुंहिंजो, उहो असां मथे सुम्हिया पिया हुआसीं। हेठि मुंहिंजी विरांडे में सिस्टर सुम्ही पई ऐं धाड़ेला घर में अची हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजो पयल काफ़ी सातिरो सोन, जंहिंजी मालियत तक़रीबन 20 खां 25 लख रुपया ऐं तुंहिंजा मुंहिंजा पैसा पियल हुआ 80,000 रुपए, उहे मोबाइल फ़ोन ऐं घड़ी ऐं घर जी चाॿियुनि जो सॼो शिंगो खणी आसानी सां फ़रार थी विया। पुलिस आई आहे? उन मौक़े ते मां 1 फायर सां ॻाल्हायो। 1 फायर पहुता, अलाहाबाद जो SHO भुटो साहब पहुतो। उन चयो त अलाह खे बहितर कंदो, सुबुह सां हर शइ थींदी। ऐं उन खां पोइ उन चयो त मां फिंगर प्रिंट हाणे मोकिलियां थो। उहे अॼु मंझंदि जो आया जेके फिंगर प्रिंट असांजे घर मां वठी विया आहिनि। मां SSP साहब, DIG साहब ऐं SHO अलाहाबाद खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो कयां, खुदारा मुंहिंजो सोन, पैसा, मोबाइल वापसि कई वञे। ॿी सूरत में असांजे घर जो माहौल ॼण को कज़ियो थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, जीअं त तव्हां गुलाब मुतासिर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त जमा थियल पूंजी 80,000 ऐं 20 लखनि जो मुंहिंजो सोन हो, उहो जेको आसानी सां धाड़ेल घर में घिरी धाड़ो हणी फ़रार थी विया। ॿुधी अर्ज़ु थो कयां, मां ग़रीब मिसकिन लारकाणे सिटीअ में रहंदड़ आहियां। मूंसां हेल्प कयनि, मदद कयनि, मूंखे जीअं वापसि मुंहिंजो सॼो सोन वापसि करायो वञे ऐं मुंहिंजी रोक रक़म, मोबाइल, जेको बि मुंहिंजो सामान आहे मूंसां मदद कने मूंखे वापसि कने, जीअं मां वराए आसानी सां पंहिंजी ज़िंदगी जीअं। हिन वक़्तु मां घणो तकलीफ़ में आहियां। मुंहिंजी सन सां गॾु आउं आहियां लाला अब्दुर्रहमान तुनियो।